अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अली हसन अब्बासी किताब आहे कोड़ लखपत जो कैदी, जेल डायरी, लेखक रसूल बख्श पली जो, किस्त 19 13/6/1982 ईस्वी 3:30 बजा शाम। थोरो सुम्ही उथियो आहियां, शीन आयो हो त निंड मां उथारियो। ईअं यटशट मुनीर खे बदिली करे फांसी घाट मथां रखियो अथनि। रमज़ान खे बदिली करे कोट मोकीअ ते रखियो अथनि। हिन काड़े जे ज़ल में जेल जी दीवार वटि पहिरो ॾींदो त मथां को कैदी डोड़ी पाए दीवार ते चढ़ी भॼी न वञे। उहा सज़ा वारी ड्यूटी आहे। शाकिर शाह ऐं रफ़ीक जी बि बदिली थी आहे। पहिरीं त शाकिर शाह जो मथो ई वियो, पर हाणे वरी बि मुड़ुसु वञी कंहिं हाल में थियो आहे। मिड़ई कंहिं कंहिं महिल अची मुंहुं कढी वञी सघंदो। पखो वणे नथो, घणे पखे हलाइण जो नतीजो आहे। 3 बाल पेनूं घुरायूं हुयमि, से आयूं आहिनि, सफ़ा खुटी वियूं हुयूं, हीअ आख़िरी आहे। हमराहनि खे यादि करे चइजे त का सुठी पेन ऐं बाल पेनूं वठी खणी अचनि। ॿिए भेरे फ़लस्तीनियुनि बि जंग बंदी क़बूल कई आहे, कुझु लहे रखियाऊं। अर्जेंटाइन वारो जनरल गाल्टेरी चए थो त अमेरिका असां सां कनि सालनि लाइ तालुकात ख़राबु कया आहिनि। चए थो त ज़रूरत पई त रूस खां बि मदद वठंदासूं। वली खान वारनि खे कोयटा वञण खां रोकियो अथनि। अफ़गानिस्तान बाबति NDP में इख़्तिलाफ़ तइ करणा हुआ। सरकार नथी चाहे त उहे इख़्तिलाफ़ तइ थियनि ऐं NDP अफ़गान मसइले बाबति पंहिंजो रवैयो तब्दील करे। ज़िया गुर्दे जे सूर करे इस्पताल में दाख़िल आहे। अॼु ऐलान थियो त हमराह ठीकु थी वियो। अलबत् डॉक्टरनि कुझु ॾींहं इस्पताल में आराम करण लाइ चयो अथसि। जंग जी कालम निगार नज़ीर नाजीअ लिखियो आहे त ॾिसिजे थो त अमेरिका वटि हाणे अफ़गान मसइले ऐं पाकिस्तान खे अॻूणी लिफ्ट कान्हे। बरतानिया भारत ऐं अमेरिका जा इख़्तिलाफ़ दूर करण जी कोशिश में आहे ऐं उन में कामयाबी हासिलु कई अथसि। सऊदी अरब इंदिरा जो शाहाणो इस्तक़बाल कयो। लॻे थो त वली खान ज़रूरत खां वधीक अहमियत हासिलु करे रहियो आहे। उन जो फ़ौज खे बि नुक़सानु पवंदो, उन करे सियासी पाबंदियूं हटायूं वञनि, न त मामिलो ख़राबु थींदो। अख़बार में आहे त सरकार बजट खां अॻु शूरा में रहियल माण्हू खणण जी कोशिशि कई, पर माण्हू तयारु न थिया। हाणे बहरहाल 5 जुलाई खां अॻु खणंदा। मुनीर विचां झटि हणी आयो, भाकुर पाए रोई विधाई। चए हुते ॾाढा सवला आहियूं, पर हिते ॼणु घर जा भाती हुआसीं। 6 बजा शाम। हींअर टीवीअ तां ख़बर ॿुधमि त शाह ख़ालिद गुज़ारे वियो आहे। बादल ॾे बादल मुंहिंजा नेण नथा बसि कनि। रुत आई रुत वई, झूले में था ॾींहं झुलनि। वेंजंदे अयाज़ जो उहो गीत चपनि ते अची वियो। झूंगारींदे नई धुन ज़हन में आई। को सम्झू माण्हू भरिसां हुजे हा त फस्ट क्लास धुन ठही वञे हा। जंहिं दौर में ॿिया गस बंदि थी विया हुआ ऐं सकाफ़ती हलचल वसीले मथां मढ़ियल माठ टोड़ण जी तजवीज़ ठाही हुयमि ऐं अमल शुरू कयो होसीं, तॾहिं लतीफ़ जे वरसियुनि सां गॾु अयाज़ जे रोशन ख़्याल ऐं वतन दोस्त कलामनि जूं धुनूं ठाहिण पोयां कीअं चेल ॿधी पिया हुआसीं। कमाकमी करे ठटे मां अची हैदराबाद रेडियो स्टेशन जे डायरेक्टर सां झेड़ो कयुमि त अयाज़ जो कलाम छो नथा ब्रॉडकास्ट करियो। भठोरे खां केस हलाए सिधो आयो हुउसि। पोइ हिकिड़ी मुहिम शुरू करे ॾिनीसीं। उन ई मुहिम जे सिलसिले में अयाज़ जो कलाम पहिरियों दफ़ो जंहिं ॾींहुं ॻायो वियो सो अॼु बि यादि अथमि। आउं ऐं ज़रीना स्कूटर ते चढ़ी पब्लिक स्कूल आया हुआसीं। कलाम बि यादि आहे। अयाज़ जो अवाइली दौर जो कलाम आहे। मूं बि संदसि पहिरियों कलाम उहो पढ़ियो, पसंदि कयो ऐं मशहूरु कयो हो। राति अंधेरी वाव थधेरी उभते तारा छाया, हाय पिरी यादि आया। झूमर वारा प्यारा प्यारा नीरीअ गहराईअ में तारा, मुंहिंजी अखि बि त लाताऊं थे, पल पल झातियूं पाताऊं थे। आहे नींहं बि निंड जो वेरी, जागी मूं जाॻाया, हाय पिरी यादि आया। कलाम जहिड़ो चइजे तहिड़ो कोन लॻो। माण्हू उन क़िस्म जे कलाम जा आदि कोन हुआ। पहिरियों तजुर्बो हो, नाकाम थियो। केॾा बोर थिया हुआसीं, पर सालनि जी ओरचाईअ खां पोइ ॻाल्हि ई ॿी थी वई। रोज़ी कार्नर जोयो साहब पियो ॻाए, कहिड़े कारी हर जो ॾंग चोराए आयो आहे चंग, हाय किथे हुअ सीर मई जंहिंजे लाइ रड़े थो कंग। छा गीत हो, छा आवाज़ हो, छा धुन हुई, छा ॾींहं हुआ। हिकु ॾींहुं मोहम्मद जुमन खे पकिड़े गाॾी खाते वारी जाइ में वठी आयो हुउसि। मथसि वर्क करण त अयाज़ जे कलाम जूं धुनूं ठाहे ऐं उन कलाम खे अवाम में फैलाइण में मदद करे। जुमन चए, इहो वरी कहिड़ो शाइरु आहे। रेडियो वारनि वीचारनि लाइ शाइर या त अॻूणा या त उहे जेके रेडियो जा मुलाज़िम हुजनि।
ॿिया वरी कहिड़ा शाइर। आख़िर मथसि तबलीग करे खेसि हिकिड़ो अयाज़ जो कलाम भौर भरे आकाश मां पढ़ी ॿुधायमि। चयईं इहो बि को कलाम, खिलियो खिलियो मूं तां चर्चा करे त कहिड़नि माण्हुनि खे शाइर पियो चवां। बहरहाल चयोमांसि त धुन त का सुठी ठाहे वठि। चर्चा करे करे नेठि रू रू करणु शुरू कयाई, नेठि धुन ठाहे ॿुधायई। तबियत ख़ुशि करे छॾियई। नई नई जाइ मसवाड़ ते वरिती हुयमि। खटोलो हिकिड़ो पियल हो जंहिं ते ॿई वेठा हुआसीं। वाॾण छिनल हुअसि, अटकल सां विहणो थिए पियो। जुमन ॿी धुन ठाहे ॿुधाई। वाह, पर ॻाल्हि उहा ई त हीउ बि को कलाम चइबो। पोइ टीं धुन चौथीं धुन मानी खाधीसूं, धुनूं ठहंदियूं रहियूं। आख़िर मुंहिंजूं अखियूं पूरजण लॻियूं। जुमन लॻो पियो आहे, मुंहिंजी अखि लॻी त छिकियो मूंखे उथारियो विहारियो छॾे। चए मूंखे वठी आयो आई कलाम चवण लाइ ऐं पाण थो सुम्हीं। मिनतूं आज़ियूं, पर जुमन चवे सुम्हण जो सवाल ई पैदा नथो थिए। तबियत मस हाणे चयो करणु शुरू कयो आहे। अॻे त रुॻो तुंहिंजी ज़बरदस्ती करण ते पे रू रू कयमि। सॼी राति उभो करियो विहारियो वेठो हुअमि। हिकिड़ो सावणी दरिया हो जंहिं पे मौजूं मारियूं। उन राति खां वधीक जुमन जो कलाम मूंखे कॾहिं बि न वणियो। काश मूं वटि टेप रिकॉर्डर हुजे हा। जेकॾहिं मक़सदु फ़क़ति पंहिंजी ज़ात जी ख़ुशी न हुजे, को वाक़ई अज़ीम गॾियल मक़सदु हुजे, त पोइ उन जी हासिलात लाइ जेका गॾियल जिद्दोजहद कजे थी, तंहिंजा ॾुख सुख ज़िंदगीअ जो वॾे में वॾो सरमायो थियनि था। कंहिं अज़ीम मक़सद खे कामयाब बणाइण लाइ घणी सोच वीचार खां पोइ का नई तजवीज़ कढिजे। को बि संजीदगीअ सां उन ते गौर करण लाइ बि तयारु न हुजे ऐं तव्हां हीला करे छॾियो, पर को क़ाइल ई न थिए। आख़िर तव्हां बिस्मिल्लाह करे उन ते अमल करणु शुरू करियो। सालनि खां पोइ उहा तजवीज़ अहिड़ी कामयाबु थी वञे ऐं उन जा एतिरा हामी ऐं अलमबरदार थी वञनि जो कंहिंखे बि उहो यादि न रहे त हीअ तजवीज़ का तव्हां ॾिनी हुई ऐं उन जी हेॾी मुखालफ़त कई वई हुई ऐं तव्हां अकेले सिर उन जूं शुरूआती ऐं अणांगियूं मंज़िलूं तय कयूं हुयूं। दरशुमारे अर्चाने या वर्द कसे हाफ़िज़ रा, शकर कान मेहनते बेहद व शुमार आख़िर शुद्ध। हाफ़िज़ शिराज़ी। जेतोणीकि हिन हेॾे सारे कारनामे करण ते कंहिं बि हाफ़िज़ खे लेखियो ई कोन, पर तब शुक्र आहे जो ही सख़्तु कशालो त अची पूरो थियो। उहा ॻाल्हि सोचे तजवीज़ ॾींदड़ ऐं उन ते अमल शुरू कंदड़ ऐं कराईंदड़ खे जेका ख़ुशी थींदी, तंहिं जहिड़ी सची ख़ुशी कनि माण्हुनि खे लख रुपया कमाइण ते बि मुश्किल थींदी हूंदी। गॾियल जिदोजहद जे दौर में हिकिड़ो मस्तु बणाईंदड़ नशो हूंदो आहे। पंहिंजी गॾियल वजूद ऐं कुवत जो सोभारो अहसासु हूंदो आहे। उन जा ॾुख बि आम सुखनि खां सवें दफ़ा वधीक यादगार बणिबा आहिनि। मुंहिंजे ज़िंदगीअ में अहिड़ा दौर बार बार ईंदा रहनि था। पहिरियां ई कामरेड हैदर बख़्श जतोईअ वारी कंबर शहदाद कोट इलेक्शन जी जिदोजहद सां किसो शुरू थियो। ऐं LLB जे इम्तिहान में 2-3 महीना खनि हुआ त पढ़ाई छॾे कंबर पहुतो हुउसि। पोइ हारी कमेटीअ जी हलचल, वन यूनिट ख़िलाफ़ ऐं जमाती फाशिज़म ख़िलाफ़ अदबी ऐं सियासी हलचल, नैप हलचल, GA सिंध जी हलचल, शागिर्दनि जी तहरीक, सकाफ़ती हलचल, अवामी तहरीक खे मुनज़्ज़म करण जी जिदोजहद ऐं अवामी तहरीक जी क़यादत हेठि हारी हलचल, अयूब ऐं यहिया जी डिक्टेटरशिप ख़िलाफ़ हलचल, पीपल्स पार्टीअ जे दौर में वॾेरा शाहीअ जी डिक्टेटरशिप ख़िलाफ़ हलचल, हैदराबाद साज़िश केस ख़िलाफ़ कानूनी जिदोजहद, शीरी सूमरो ट्रिब्यूनल में कानूनी जिदोजहद, हाणोकी आमरियत ख़िलाफ़ जिदोजहद, 1983 ईस्वीअ जी जिदोजहद, तरह तरह जूं जिदोजहदूं, हर हिक जा पंहिंजा पंहिंजा मसइला, पंहिंजा साथी, पंहिंजूं सोभूं शिकस्तूं, ॾुख सुख, आज़मूदा ऐं तजुर्बा। शुक्र जो हर दफ़े बड़ जे विच में बीहण थियो आहे, कुंड पासे में न। हिकिड़ो हिकिड़ो वाक़ियो, दौर ऐं उन जूं ॻाल्हियूं दिलि ते लिखियूं पियूं आहिनि। थोड़नि ॿियनि मुताले जे ॾींहंनि ऐं ज़ाती सुखनि ॾुखनि जे ॾींहंनि खे छॾे ॿिया ज़िंदगीअ जा सभ खां क़ीमती ऐं सदाबहार ॾींहं उहे ई हुआ। उहे ई आहिनि ज़िंदगीअ जो समर। उन्हनि खे कढी छॾिजे त बाक़ी ज़िंदगी ज़रे घटि वञी ॿुड़ी बचंदी। के ॾींहं हुया जो नींहं हुया ऐं कंहिंजी सूंहं विरूंह हुई। न रही न रही न रही ओला, गुज़री बि वई गुज़री बि वई। अयाज़। ऐं दोस्त बहार वरी गुल कया, जुड़ छाया पैमाना छलकिया, हुआ बादे ख़िज़ां बि रही न सदा, गुज़री बि वई गुज़री बि वई। सुख ॾेई ॾुख वरता हुआ, कंहिं प्यारे जा जग सारे जा, पुछ ई न अयाज़ ऐं ॾुखड़ा,
गुज़री बि वई, गुज़री बि वई। पंहिंजे अवाम पारां जिदोजहद लाइ सभु कुझु वक़फ़ ऐं क़ुर्बान करे छॾण महिल माण्हू छा आहे, ऐं सभु कुझु पंहिंजी ज़ात ऐं ख़ानदान जे सुख लाइ वक़फ़ ऐं क़ुर्बान करे छॾण महिल माण्हू छा आहे। जॾहिं अयाज़ विच मैदान में हो तॾहिं छा न हो। मूं अयाज़ जे कलाम सां गॾु अयाज़ जे ज़ात ते बि घणो सोचियो आहे। संदसि ज़िंदगीअ खे संदसि शेख बिरादरीअ जहिड़नि सिंधी शहरी विचीं तबिके जे आम वापारी ऐं कामोरिकियुनि बिरादरियुनि जी ज़िंदगीअ जे फ़लसफ़े खां ज़ाती आराम, सलामती, नफ़ो ऐं मिल्कियत, पहिरियाई ऐं इज़त, आबिरू ऐं ॿियूं मोतबरियूं पोइ वारे फ़लसफ़े खां क़तई अणमुतासिर थियल नथो चई सघिजे। साॻीअ तरह जंहिं सुखे सताबे ऐं ख़ुशहाल तबिके में उहो पंहिंजी महिनती ऐं ज़हीन जिदोजहद सां निहायत कामयाब वकालत ज़रिए दाख़िला हासिलु करण में कामयाबी हासिलु करे चुको आहे, तंहिं कुझु इब्नुल वक़्त ऐं कुझु तरक़ी पसंदि फ़लसफ़े खां ऐं फ्रेंच ऐं अतालवी ज़वाल परस्त अदीबनि काफ़का, कामो, बालदेर, सार्त्रे वजूदियत बि ज़वालियत परस्तीअ जो हिकिड़ो रूप, बल्कि हिकु हद खां पोइ अमली तरह बदतर रूप आहे, वग़ैरह जी ज़हरीले, बुज़दिल, मतलबी, मायूस बनाईंदड़ ऐं हर क़िस्म जी ज़लालत, फ़रार ऐं गदारीअ लाइ ज़हनी बहाना मुयसरु कंदड़ अदब जे फ़लसफ़े खां बि उनखे अलॻि करे नथो सघिजे। ॿियनि अक्सर माण्हुनि वांगुरु हिन जी ज़िंदगी ऐं फ़िक्र में बि तज़ाद आहे। ख़ुदि संदसि फ़िक्र में बि हिकिड़े तरफ़ लतीफ़ आहे त ॿिए पासे हाफ़िज़ ऐं ख़याम, त टे पासे तरक़ी पसंदि शाइर आहिनि, त चोथे पासे मथियां ज़वाल परस्त अदीब ऐं शाइर आहिनि। फिरंदड़ गिरंदड़ गॾु विचड़ ख़्यालनि, ग़ैर जदली सोच जे अंदाज़ काफ़ी वसी पर अणपुख़्ते ऐं अण साइंसी समाजी ऐं तारीख़ी ॼाण ऐं ज़िंदगीअ जे सरमाएदारे ढंग सां माण्हू तारीख़ जे मौजूदा दौर जी सियासत जे तेज़ीअ सां गोहियूं ऐं छाल ॾींदड़ जड़ घोड़े ते पंहिंजो होश हवास आख़िर केतिरो वक़्तु बरक़रार रखी सघे थो। तंहिंखां सवाइ हर माण्हू कुझु वक़्त खां पोइ थकियो पवे, खेसि साही पटण जी नए सिर गौर करण जी ज़रूरत आहे, पर के माण्हू हथ धोई संदसि पोयां पइजी विया, खेसि वेहण ई न ॾियनि। असुलु खेसि तपाए अची खयाऊं। मुंहिंजे ख़्याल में उहा मुल्क जी असुलु मालिकनि जी बचियल माण्हुनि जी खेसि छितो करण ऐं ख़्वार करण जी हिकिड़ी सोचियल सम्झियल सिंधी अदब दुश्मन, सिंधी शऊर दुश्मन इश्तिहाल अंगेज़ मुहिम हुई, जेका पंहिंजे नापाक मक़सद में कामयाबु थी। बहरहाल अयाज़ जो लिकियल ऐं दॿियल ख़ुदि परस्त, मौक़े परस्त ऐं क़ाबिल रहम रूप ज़ाहिर थियो। असां मां हर कंहिंजे अंदर में असांजो मुख़ालिफ़ रूप लिकल ऐं दॿियल आहे। जेसीं असीं शऊरी कोशिश करे उन जे घाटे ते चढ़ियो उनखे दॿायो वेठा हूंदासीं, तेसीं उहो लिकल ऐं दॿियल रहंदो। मौक़ो मिलुसि त भड़को ॾेई ॿाहिरि ईंदो ऐं माण्हूअ खे अलफ़ करे बीहारे छॾींदो। ख़ुदा हर कंहिंखे उन ई वाक़े खां पनाह ॾिए ऐं हर कंहिंखे पंहिंजे शैतानी पासे खे दॿाइण ऐं कुचलण जी तौफ़ीक़ ॾिए। सिंध में आउं पहिरियों माण्हू आहियां जंहिं अयाज़ खे हिकिड़े अज़ीम शाइर तौरु सुञाणे उहा बाक़ाइदे मुहिम शुरू कई त संदसि उन अज़मत खे सुञाणे संदसि कलाम जो भरपूर फ़ाइदो वरितो वञे। तॾहिं ॾींहं न नवाए सिंध कराचीअ में सब एडिटर होसि, शायदि 1952-53 ईस्वीअ जी ॻाल्हि आहे। खोड़ो 2 अख़बारूं हलाईंदो हो, हिकिड़ी सिंध ऑब्ज़र्वर जंहिंजो एडिटर पीर अली मोहम्मद राशिदी हो, ऐं ॿी नवाए सिंध जंहिंजो एडिटर मौलवी अब्दुल गफ़ूर सीताई हो। संदसि तकियाए कलाम हो इहो थोरो ॻाल्हाऊ, ख़ुददार, खरो ऐं बावकार माण्हू हो। इहो ही छा आहे? अयाज़ जी शाइरी, इहो छोरो शिकारपुरी वात ॻाढ़ो, इहो वरी तव्हां शाइर बनायो आहे? तव्हांखे लतीफ़ ऐं सचल नथा वणनि? जे उन्हनि ते लिखो, मूंखां बि न पुछो, जेको लिखो सो छापे छॾियो। सब एडिटर आहियो, उहो तव्हांजे अख़्तियार में ॾियूं था, पर अहिड़नि ते ज़ोरावर रोज़ पियो चवंदो हो ज़ोरावर, नई ज़िंदगीअ लाइ को मज़मून ॾियो, का ख़िदमत करियो, मुआवज़ो बि ॾिबो, कुझु न कुझु ख़िदमत करियो, महीने खां पोइ मज़मून मोटाए ॾिनाई। ज़ोरावर, का ॿी चङी शइ लिखी ॾियो, हीअ त नथा छापीनि। मालिक चवनि था हीअ अयाज़ केरु आहे? ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु अयाज़ बाबति अंधा ऊंधा वेझ किताब लिखियुमि, बल्कि सची ॻाल्हि त शमशू भाई ज़बरदस्तीअ में मछद थी लिखारायो। नंढड़े किताब लाइ लाइब्रेरी किताबनि जी पढ़णी पई।
ज़ोरावर खे मौलाना अब्दुल वाहिद सिंधी बि सॾींदा आहिनि ऐं शमशू भाईअ खे शमशीरुल हैदरी बि चवनि। ऐं पोइ अयाज़ अयाज़ करे असां सॼी सिंध बल्कि पाकिस्तान खे मथे ते खणी ॾिनो। हिकिड़े पासे अवल मूं ऐं जोए साहब ऐं रशीद जोगीअ ते जड़ा निसोरो ई नीअ जो ऐं ॿियनि वेझनि अदीबनि, ऐं पोइ ॿिए पासे ज़रीना ऐं नेठि टे पासे सिंधी शागिर्दनि ऐं पछाड़ीअ जो हारियुनि। शेर ख़ान खां सुठो अयाज़ केरु ॻाए। ऐं ॾिसंदे ॾिसंदे अयाज़ जी बेमिसाल ॾात ऐं अथाह महिनत ऐं असां सिंध जे माण्हुनि गॾिजी अयाज़ खे सिंध जो हक़ीक़ी आवाज़ बनाए छॾियो। पोइ नानाणी नुख, तबक़ाती छिक, नज़रियाती ज़वाल ऐं फितरी थक ढव तकबुर ऐं लय करण जी हवस पंहिंजो कमु कयो। पोइ जेकी थियो सो सिंध ॾिठो। पोइ उहा मंज़िल आई जो अयाज़ सिंध यूनिवर्सिटीअ जे VC हाउस में मूंसां ईअं पिए ॻाल्हायो जीअं को होशियारु पुलिस इंस्पेक्टर कंहिं नामियारे धाड़े मां कमु कढण लाइ साणसि डिप्लोमेटिक नमूने ॻाल्हाए। ॿुधिबो हो त हर कंहिं खां पियो पुछे त तूं पलीजे जो माण्हू आहीं न? मूंखे सभु ख़बर आहे। हीअ किताब पलीजे जा आहिनि न? हीअ किताब पलीजे जा आहिनि न? मूंखे ख़बर आहे। सिंध जो आवाज़ फ्री पुलिस जहिड़ो आवाज़ बणिजी पियो। ऐं पोइ ज़फ़र उजण ऐं फ़ाहमीदा रियाज़ जी घर आख़िरी मुलाक़ात। उफ़, अॼु बि ईअं थो लॻे ॼण को भयानक ख़्वाबु या का ड्रेजारींदड़ फिल्म ॾिठी हुयमि। पर अयाज़ जूं उहे ऐं ॿियूं उन खां बि वधीक ॾुख ऐं लॼ जहिड़ियूं ॻाल्हियूं हिन हक़ीक़त खे बदिलाए नथियूं सघनि त सचल ऐं सामीअ जी अज़मत पंहिंजी जाइ ते हज़ारे दफ़ा तस्लीम, पर फ़न तोड़े गूनागून जमहूरी रवशनि ख़्याल ऐं तरक़ी पसंदि मवाद जे ख़्याल खां लतीफ़ खां पोइ सिंध जो वॾे में वॾो शाइर ऐं मुफ़किर अयाज़ आहे। अयाज़ मुकमल तरह पोरियत जमहूरी ऐं इनक़िलाबी शाइर ऐं मुफ़किर न आहे ऐं न थी सघे थो। अॼोके ॾाके ते वॾो शाइर फ़क़ति सरमाएदार इनक़िलाबी जमहूरी तरक़ी पसंदि ई थी सघियो थिए। ख़ुदि फैज़ सां बि उहो ई कलम लागू आहे। पर अयाज़ खां वॾो सरमाएदार इनक़िलाबी जमहूरी तरक़ी पसंदि शाइर न सिंध ऐं न ई सॼे पाकिस्तान में मौजूदु आहे ऐं न रहियो आहे। सरमाएदार मां हिते मुराद उहा नाहे त हू पाण सरमाएदार हुजे या सरमाएदारीअ जो हामी हुजे, पर उहो माण्हू जेको जेके ॻाल्हियूं करे से हक़ीक़त में ऐं बुनियादी तरह सरमाएदारी जमहूरियत जी मंज़िल सां तालुक़ु रखंदियूं हुजनि ऐं न कि उन खां अॻु भरे पोरियत इनक़िलाबी जमहूरियत ऐं सोशलिज़म ॾाके सां। हिते महीनूं खनि मूंसां ॿिया माण्हू रहिया आहिनि, पढ़ियल ॻढ़ियल ऐं सम्झू। हिकिड़ो नक़वी नाज़िशी पंजाबी लीडर बि हो। उन्हनि सां मूं लतीफ़ ऐं अयाज़ जी ॻाल्हि ॿोल कई, कुझु उर्दू ऐं अंग्रेज़ी तर्जुमा कया, तमामु ड्रिघा बहस मुबाहिसा हलिया। हू सख़्तु पंजाबी वतन दोस्त हुआ ऐं नई पंजाबी क़ौम परस्त तहरीक जा सरगर्म हामी। आख़िर उहा ॻाल्हि मञण ते आमादा थिया त लतीफ़ बराबरि पंजाब जे समूरनि क्लासिकी शाइरनि खां बिल्कुलु निरालो ऐं ॿी शइ हो ऐं उन सां हिननि जो मुक़ाबिलो ई कोन्हे। हिकिड़ो हिते जो प्रोफेसर जेको अंग्रेज़ी अदब जो प्रोफेसर ऐं पंजाबी वतन दोस्त ऐं अदब नवाज़ हो, तंहिं घणा ॾींहं अॻु उहा ॻाल्हि सम्झी तस्लीम कई ऐं शाह जो रिसालो घुराए उन जो उर्दू तर्जुमे में मुतालियो करणु शुरू कयईं। हीअ बि शाह खां बेहदि मुतासिर थी विया। जॾहिं मूं चयो त अयाज़ फैज़ खां घटि मशहूरु पर वॾो ऐं वसी शाइर आहे त मुंहिंजे मुंहं में निहारण लॻा। बहरहाल ॿोलीअ जी दीवार करे ऐं मिसालनि सां उन्हनि खे पूरी तरह क़ाइलु करे कोन सघियुसि, पर काफ़ी वक़्तु मिले हा त हू ज़रूरु सम्झी वञनि हा। अयाज़ सां पाकिस्तान जे ॿिए कंहिं बि शाइर जी भेट जो सवाल ई नथो पैदा थिए। हा, फ़िक्र ऐं सोच जी बरतरीअ जी ॻाल्हि ॿी आहे। पोरियत इनक़िलाबी जमहूरियत पसंदि शाइर पंहिंजे फ़िक्र जे करे ॻाल्हि हीअ और था कनि। उन मैदान में हू ॿियनि खां परे आहिनि, पर उहो अदब अञा नओं आहे। फ़िक्र ऐं फ़न जी हमाहंगीअ में वक़्तु लॻंदो, नयुनि रिवायतुनि ठाहिण में वक़्तु लॻंदो। अॼु सोच ऐं फ़न जे पूरी हमाहंगीअ वारी शाइरीअ में अयाज़ बेमिसाल आहे। संदसि आख़िरी मजमूई तरह मायूसी फैलाईंदड़ आहे। उन में घणो करे दहशत ज़दा कामोरो अयाज़ थो ॻाल्हाए, पर त बि संदसि फ़न उहो ई आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त अयाज़ जहिड़ियूं ॻरियूं बलाऊं अहिड़ियूं तकिड़ियूं मरंदियूं न आहिनि। कहिड़ो अजब हो पंहिंजो कहर जो दिमाग़ ऐं अथाह ज़हनी ऐं रूहानी सलाहियतूं कतब आणे पंहिंजी ख़ुदि परस्ती, मायूसी, डप, शिकस्त खोरदगी ऐं आराम तलबी ऐं मिल्कियत परस्तीअ जो पाण ई इलाजु करे वठे। जे ईअं थियो त सिंध लाइ केतिरी न अज़ीम ख़ुशी ऐं फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि थींदी।
शाल अयाज़ हिन तबाहीअ मां वरी नऊं ॼमी पवे, पर जे न त बि अयाज़ जेकी सिंध खे ॾिनो आहे उन जे भेट में पाण खे ऐं सिंध खे जेको नुक़सानु रसायो अथसि सो घटि आहे। तारीख़ी तरह ॾिसिजे त घणे में घणो नुक़सानु पाण खे ई रसायो अथसि। अयाज़ फ़र्द कामोरो या सियासतदान जेकी आहे सो आहे, पर अयाज़ शाइर अज़ीम ऐं नाक़ाबिले फ़रामोश आहे ऐं सदाईं रहंदो। अयाज़ शख़्स खे ब्लैक लिस्ट करण जो असांखे हक़ु हुजे त हुजे, अयाज़ जे शाइरीअ खे हमेशह ब्लैक लिस्ट करण ऐं उन ते लीक ॾेई छॾण जो कंहिंखे बि हक़ु कोन्हे। उहा शाइरी सिंध जी अज़मत जो अटूट अंग आहे। बहरहाल अयाज़ जो मिसाल सभिनी वतन दोस्तनि, अवाम दोस्तनि, जमहूरियत पसंदनि ऐं इनकलाबियुनि लाइ सबक़ु आहे। नकीन न कनि ॿान्हेड़ियुनि में न कनि ॻढ़ो में, न कनि ॿान्हेड़ियुनि में न कनि न कनि ॿान्हेड़ियुनि में न कनि ॻरहो में, न मूं सींद न सुरमूं न सींगार कयो में, तेलां कांध संदो में रुखो ई रिय ॻड़े। सोना कुर कुननि में ॻिचीअ ॻाढ़ा हार, ॿाहूं टा ॿाहुनि में सींद सणबा वार, तेलां ई पई पचार कांध मुंहिंजे छॾियई। चांग चढ़ंदसि खट ते रीझाईंदसि राय, अहिड़ो ई अलाह जो पोरे तूं पेश करे। घोरियो ई सो सुहाग जंहिंमें पसी पाण खे, ॾोरे लह ॾुहाग जंहिं कर लाहू दासड़ो, जने सरसी चाग मथां का मुंद करे, कांध कनी जो न वणे गेरब ऐं गाह, जे थिड़े थोरड़िया त दोस दुसाई दासड़ो, सभई सुहागणियूं सभिनी मुंहुं जड़ा, सभु कंहिं भायो पाण खे ईंदो मूं गर राय, पेठो तन दराव जे पसी पाण लॼायो। सिंध में बेअंदाज़ माण्हू आहिनि जे कंहिं ज़माने में सिंधी अवाम जी सर्विस में हुआ। हारी वर्कर, मज़दूर वर्कर, शागिर्द, रहनुमा, अदबी कारकुन, सियासी कारकुन सवें चहिरा अखियुनि अॻियां पिया फिरनि, नाला कंहिंजा वठी कंहिंजा वठिजनि। जॾहिं ड्यूटीअ ते हुआ, हरकत ऐं हलचल में हुआ, जजनि जी निजात ऐं भलाईअ लाइ ज़ाती आराम ऐं नफ़े तां हथ खणियो, ॾुख कशाले कुर्बानी ऐं सूरियाईअ जे पिड़ जा पहलवान थियो बीठा हुआ। तॾहिं मुड़सनि में अलाही किथां जूं मणियाऊं अची गॾु थियूं हुयूं। छा मुड़सनि जूं फलकूं हुयूं। मेॾी लखां ते फलक न पवंदी है, मेॾी लखां ते फलक न पवंदी है, हिकु यार बाजूं दिलि मांदी है। छा हिमतूं, छा हौसला, छा क़ाबिलियतूं, छा दिलेरियूं, छा कामयाबियूं, ॾिठे पई बुख लहंदी हुई। जंहिं गस तां मटींदा हुआ उन जा वण पिया संदन वायूं कंदा हुआ। जंहिं सिर जे कंधीअ ते राति रहिया उहो सुर हो करे वेंदा हुआ। अची आरीअ ॼाम जो वण वण मंझां वास, अचे आरीअ ॼाम जो वण वण मंझां वास, पर लॻे त लख सवा टुटे त टको ई न रहे। जॾहिं सिंधी माण्हुनि जी नौकिरी छॾियाऊं त ॼण उहे मुड़ुस ई कोन रहिया, पंहिंजे वतन में जहिड़ा मुसाफ़िर मुसाफ़िर। शाला मुसाफ़िर कोई न थी वे, कख जिना तूं भारी हो, ताड़ी मार उॾा न बाहू, असीं आपे उॾण हारे हो। सुल्तान बाहू। शाला को बि वतन खां बेवतन न थिए, माण्हू अहिड़ो बेमुल ऐं बेमानो थियो पवे जो ॼण कख बि उन खां वधीक ॻरा। बाहू ताड़ी वॼाए असांखे छो थो उॾारी, असीं पाण ई हलण वारा आहियूं। अॼु संदसि मुंहं में निहारे, संदन ॻाल्हियूं ॿुधी, संदन ख़्याल ऐं सोचूं मालूम करे ईअं थो लॻे ॼण माण्हू मकलीअ जे क़ब्रिस्तान में अची निकितो हुजे। शानदार नक्श निगार, चिट ऐं गुल, उमदियूं इमारतूं, अंदरि लाश। काल्हो को केॾे गियो संदो जोगियुनि जोश, मरण नाहे महणू परणू नाहे गार, जिस्म जे मरण में ऐब कोन्हे, हर को हलंदो, पर शल रूह जज़्बा सोचूं हौसला ऐं अज़म मदी ख़ारिज पुराणा न थियनि ऐं मरी न वञनि। नए सिज नऊं मूंखे विरह वेड़ी चन जो, आऊं न गॾी पिरीअ खे, तूं थो लही सिज, वञी केच चइज त वेचारी वाट मोई, तोड़े लही न पेर, तोए राहत आहे रिण में। मंझां मुंहिंजे रूह जे वञे साजन विसरी, त लॻे मर लोह थर ॿाॿी हो थी मरां। जां जां हुई जीअरी वरची न वेठी, वञी भुई पेठी सिकंदे जे सजणे। मतिलबु उहो नाहे
त माण्हूअ ते उमिरि जो हालतुनि जे तब्दीलीअ जो असरु ई कोन पवंदो ऐं माण्हू जहिड़े नमूने नौजवानीअ में भॼ डुक ऐं जिस्मानी जाकोड़ करे सघंदो आहे अहिड़ी हमेशह कंदो रहे। न वरी उहो मक़सदु आहे त क़ौम जो हर फ़र्दु ॿिया कम धंधा छॾे सॼो ॾींहुं रुॻो क़ौम क़ौम कंदो वठे। मतिलबु आहे त सॼी क़ौम जे हर फ़र्द खे पंहिंजी क़ौम ऐं अवाम जी निजात तरक़ी ऐं आबरूअ जो शदीद अहसासु हुजे ऐं उनखे बि पंहिंजे ज़िंदगीअ जो हिकु अहम फ़र्ज़ु करे लेखे ऐं उन लाइ हड़ा वड़ा जेकी थी सघे सो करे। काफ़ी माण्हू अहिड़ा बि हुअणु घुरिजनि जेके ॿियनि जी भेट में उन जिदोजहद ते वधीक तवजो ॾियनि ऐं उन लाइ पंहिंजो कुझु वक़्तु ऐं पंहिंजे वसीलनि जो कुझु हिसो वक़्फ़ु कनि। कुझु तादाद अहिड़नि माण्हुनि जो बि हुअणु घुरिजे जेके पंहिंजा निस्बतनि समूरो वक़्तु निस्बतनि समूरा वसीला फ़क़ति उन जिदोजहद लाइ वक़ुफ़ु कनि। जॾहिं हिननि जूं ॿियूं ज़रूरतूं ऐं मजबूरियूं खेनि ईअं करणु न ॾियनि तॾहिं हू भले कुझु वक़्तु पोइ ते हटी साही पटीनि थी सघे त अॻिते जेतिरो ई कमु कनि ऐं क़ुर्बानी ॾियनि ऐं जे न त बि जेतिरो घणे में घणो करे सघनि सो कनि। मतिलबु त के माण्हू अहिड़ा ज़रूर बि ज़रूर हुजनि जे जीअं अॻिते विख खणनि तीअं वरी या उमिरि पोइ ते लवणूं न हणनि। कम जूं नोयतूं ऐं उन जी रफ़्तार बदिलबियूं रहनि भले वेसायूं कनि थक भॼनि अॻिते वधण लाइ आरज़ी तरह पोइ ते बि हटनि वरनि वकड़नि ऐं लाहिनि चाढ़ियुनि मां लंघनि पर मरण घड़ीअ ताईं पंहिंजी ड्यूटी सफ़ा न छॾीनि या सिज खुटे या ॿिज खुटे वरी ॿी वाई न कनि। जनी ॾिठे जोइ तनी कुछियो की न की जन ॾिठी जूइ तनी कुछियो की न की नपण थी वयूं जे पुनुह पाण लिकायो उन तड़ मझां तिक ॾिनी पाण उञ थई ॿिया दर तन हराम ईदर जनी देखियो हबीबन हेकार मंझां मेर सॾु कयो सोमूं सभु ॼमार ओरण उहो ई थियो ताणी मथे तोड़ ओरे कनि न आसरो तां ताण जो तव ॾे जा आग न उजाणी तबीग तनीअ जी खे कट न लॻे कॾहिं ॿिया दर वञी वोड़ ए अमल इयां ई सप जी हलंदे हबीबन ॾे कराहा मोड़ में कंध वठियूं वञ जो वाट कंध मां फेर जो केॾहीं साजन सभु ॼमार अखियूं अव्हां जे आसरे मैं मथे समरा खुहन सॾु करीन साथ निभायो नीन इह पर संदी सजणे ॿिया बि पंहिंजे हाल सारू घटाई न कनि कॾहिं घटि कॾहिं वधि पर वस पुॼंदे पोयूं पेर असुलु न ॾियनि सफ़ा घर जे कुंड असुलु न वठनि रुॻो अॼु पंहिंजे पेट भरण खे न लॻनि सुभाणे जो बि ख़्यालु कनि वॾनि गॾियल मक़सदनि खे बि न विसारीनि सभु दिलि जी पूरी सचाईअ सां हाल सारो हथ कंदा त घणनि खएं छपर बि खॼी पवंदो फुड़ीअ तलाउ नेठि कॾहिं न कॾहिं ॿेड़ा तरी वञी कुननि मां पार पवंदा पिस्तौल आयासीं हिकिड़े हमरा ईंदे ऐलान कयो अच्छा बढ़िया गल्ला कढियां कंहिंखे छो अपने साहब को क्यों मालूम थियो त अॻूणे सुप्रीडेंट मिस्टर हमीद असगर उर्फ़ पिस्तौल जेको हींअर AIG आहे ऐं हिते ई रहे थो तंहिंजे नौकर खे कंहिं सुप्रीडेंट मार कढाई आहे उन तां हू काविड़जी आयो हो हीअ हमरा कैदियुनि लाइ तमामु सख़्तु आहे हू कैदियुनि लाइ तमामु यार वेस ऐं हर दिलि अज़ीज़ हो भोताड़ियो हो कैदी संदसि तारीफ़ूं करियो किरियो पवनि पंहिंजे साहब बि भला जवाब में गारियूं ॾिनसि जवाब में शरारती मुर्क ना जी किथे उहो ते दफ़्तर विच वड़ गया भला पंहिंजा जेलर त पाण वारे साहब पारां तता हूंदा ना जी ना किथे वो वड़ गए अंदर कुर्सियां अच ओदे सामने कौन आवे गारियूं थोरियूं ॾिनाई घणियूं जी वो पूरा आधा घंटा गाल्हां कढंदा रहिया अंग्रेज़ी विच बढ़िया गाल्हां कढियां तोखे अंग्रेज़ी अचे छा सर पता ते पवंदा आहे न भला पाण कैदी त पंहिंजे साहब जे पासे आहियूं न अॼु छॾो सर जी पिस्तौल कोन छॾावे माड़ीअ ॾांहुं इशारो करे तोबा करो जी पिस्तौल जी ज़ाल जूं बि तारीफ़ूं चए नेक निमाज़ण है भला पाण वारे साहब जी बेगम बि निमाज़ण आहे न तोबा करो जी चए अॼु मूंखे चांहि पीअण तां ॿाहिरीं ड्यूटीअ तां कढाए ड्रोड़ाए अंदरि मोकिलियो अथसि
निमाज़ूं वरी छाजूं। ॿियो थो चवे, सर जी वो तो है ही बड़ी सख़्त, पर ए भी बड़ा बदमाश है, शरीफ़ ए भी नहीं। हू ॾंद कढियो खिले, चे ॿाहिरि कम सां वञे थो त राॼ फुरियो चट करियो वेठो आहे। साहबनि जे बेगुनि मां बि पैदावारी अहिड़ियूं अहिड़ियूं घंतरियूं थो हणे जो शाम जो ॾिस त 10-15 रुपया अलाए किथां खणियो अचे। जीअं मुनीर वियो आहे तीअं जेको नंबरदार पहिरे ते अचे थो सो वरियो कोन थो लभे। हर पहिरे ते नई सूरत शायदि फ़ैसिलो कयो अथनि त हिते को बि माण्हू हिकु पहिरे खां पोइ वधीक न रहे, मतां ख़राबु थिए, जे थिए बि त न ॿिए भेरे ईंदो ऐं न ई ख़राबीअ जो को असरु थी सघंदो। स्कीम त कारगर आहे, ॾिसजे। 3:30 बजा शाम, गर्मी ॾींहों ॾींहुं हया छॾींदी वञे। अॼु 2 पहरनि जो ॿुसट सबबि निंड कान आई। बदन सॼो पघर सां शम, पुठा उघाड़ा करियो वेठो आहियां। बदन बनियान बि सहियो कोन सघे। पुठनि ते आरायूं निकिरी आयूं आहिनि, पैसा कोन्हनि जो फुरड़ियुनि जो पाउडर वठां। थोरो आहे उहो कंजूसी करियो बचाए वेठो आहियां। मतां कंहिं राति गर्मी सफ़ा निंड करणु कान ॾिए त पोइ इस्तेमालु करियां। हमरा अलाए कॾहिं अचनि, जेसीं हमरा नथा अचनि तेसीं परवेज़ बि न ईंदो, न त गड़बड़ थी वेंदी। बहरहाल 2-3 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। सोचां पियो त हीअ कापी ॿाहिरि मोकिलण जी कोशिशि करियां या 6 महीननि खां पोइ गॾे मोकिलियां। अॻियूं ॿियूं कापियूं लापता आहिनि। डपु अथमि त हीअ बि लापता थी वेंदी। हिते वरी हालतुनि जी का बि ख़बर कान्हे। जेल में पंहिंजे साह ते बि भरोसो कोन्हे। अखि छिंभ में ॾींहं मां राति थी सघे। राति भारतीय फिल्म हुई, अजीब बस रहने दो, नाले मां ई ज़ाहिर हो त कहिड़ी हूंदी। फ़क़ति गीता बाली सुञातल हुई। हीरो बि हवाई हो, अलबत्ता डायलॉग कृष्ण चंद्र ऐं ॿिनि जा लिखियल हुआ। शायदि कृष्ण चंद्र जोखाईअ जे ज़माने में अॻियनि वक़्तनि में उहे धंधा कया हुआ। ख़ैर, जहिड़ी वाहियात सम्झमि त हूंदी अहिड़ी कान हुई। गीता बाली पंहिंजी दस्तूरी आलीशान अदाकारी ॾेखारी। हिकिड़ो ॿ गाना बि मशहूरु हुआ। सारी सारी रात तेरी यादि सताए, लोकराग जो प्रोग्राम बि हो। सने कदावर, बर्फ़ जड़े सफ़ेद, गजेंद्र कौर दर्दीली आवाज़ में माहिया ॿुधाया। गड्डी आ गई स्टेशन ते, परां हटवे बाबू सानू माहिया वेखण दे। गाॾी स्टेशन ते अची वई। अड़े बाबू हट परे, असांखे पंहिंजो जानी ॾिसण ॾे। कोठे ते कां बोले, सजना दा ख़त मिलिया, विच साॾा वी ना बोले। माड़ीअ ते कां पियो ॿोले, सजणनि जो ख़त आयो आहे, मंझसि असांजो नालो बि पियो ॿोले। याने असांजो नालो बि लिखियलु आहे ऐं पखीअ वांगुरु पियो ॿोले। ऐं पोइ पंजाब जी अनोखी तरक़ी पसंदि शाइर शोक कुमार बटालवीअ जी मशहूरु गीत ॻायाई, नी ओथे मेरा यार वसदा। असुलु वण वॼाए छॾियई, छा अंदाज़, छा गीत, छा सुर ऐं धुन। जिथे एतरां दी वॻदी ए चो, जिथों लॻदी ए पोण वी खलो, जिथे चानण चना दी ख़ुशबू, जिथे बेदर्दी अख भी पवंदी रो, नी उथे मेरा यार वसदा। जिते अतर जा ख़ुशबूदार चश्मा वहनि था, जितां लंघंदे सुबुह जी हीर बि नज़ारा ॾिसण लाइ बीही रहंदी आहे। जिते चांड्रोकी आहे, जिते चनाब जे पाणीअ जी सुराण आहे, जिते अखि अलाए छो बेअख़्तियार रोई पवंदी आहे। ऐं सखी, मुंहिंजो यार उते थो वसे। अॻिते कुझु हिन क़िस्म जी ॻाल्हि आहे। जिते उन जा अंबार आहिनि, जिते अन जा अंबार आहिनि ऐं ॿारड़ा बुखिया सुम्ही रहनि था। जिते कपह जूं फुटियूं कोहनि ताईं आहिनि ऐं नियाणियूं नंगियूं आहिनि। जिते कुदरत महिरबान आहे ऐं इंसान बेरहम आहिनि। जिते मैदान वसी आहिनि ऐं दिलियूं डप विचां सुसियल आहिनि। ऐं सखी, मुंहिंजो यार उते थो वसे। शोकुमार जो हिकिड़ो ॿियो कलाम बि अजीब आहे, ख़ासि करे जॾहिं उनखे हिकिड़ो फ़नकार जगजीत सिंह ॻाईंदो आहे, तॾहिं छांव करे छॾींदो आहे। हिकु कुड़ी जिदा नाम मोहब्बत, हिकिड़ी छोकिरी जंहिंजो नालो मोहब्बत। अनोखी ॻाल्हि कई अथसि ऐं ओभर पंजाब में उनजो क़दुरु बि आहे। मैं भी झोक रांझण दे जाना, कौन मेरे नाल चले, रांझण यार तबीब सुणेंदा, मैं तन दर्द ओली, मैं भी झोक। मूंखे बि रांझण जे ॻोठ वञिणो आहे, मूंसां गॾु केरु थो हले। रांझण यार तबीब थो ॿुधिजे, मुंहिंजे जान में ॾुखिया दर्द आहिनि। अलाए कहिड़ी स्टेशन तां अलाए केरु पियो ॻाए, पठाणे ख़ान जो सिकूं पियो लाहे। पंजाबीअ में शाह हुसैन जो कलाम आहे, कहे हुसैन फ़क़ीर निमाणा, साईं
संजहिड़ो घुले महवी झोक। हुसैन फ़क़ीर निमाणो थो चवे, साईं नियापा मोकिलिया आहिनि। शाह हुसैन जो कलाम ऐं महमूद कादरीअ जो आवाज़ हो। साईं महबूब बुल्ले शाह जो कलाम थो ॿुधाए, आवाज़ु ठीकु अथसि, धुन ठीकु कान्हे। कलाम बि ईअं आहे, पाकिस्तानी स्टेशन थी ॾिसिजे।